फौजी अदालतुनि जे मुबैना जवाबदारनि खे अपीलुनि जो हक़ ॾियण लाइ हुकूमत खे 45 ॾींहनि अंदरि कानून साज़ी करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। आम शहरिन जे कोर्ट मार्शल जे हवाले सां इंट्रा कोर्ट अपीलुनि जो तफ़सीली फ़ैसिलो जारी कयो वियो आहे। सुप्रीम कोर्ट आईनी बेंच तरफ़ां 7 मई ते इंट्रा कोर्ट अपीलूं मंज़ूर कयूं वयूं हुयूं। सुप्रीम कोर्ट फौजी अदालतुनि वारी ॿुधणीअ ते 5 जजनि जे फ़ैसिले खे कलदम करार ॾिनो। फ़ैसिले में चयो वियो आहे त फौजी अदालतुनि जी सज़ा याफ़्ता जवाबदारनि खे कानून साज़ी ज़रिए अपील हलाइण ॾिनी वञे। पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में दिफ़ाई मुआहिदे ते पार्लियामेंट खे एतमाद में वठण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सरकारी ज़रियनि मूजिबि क़ौमी असेंबलीअ जो 29 सेप्टेम्बर ते इजलास सॾाइण जी समरी वज़ीर आज़म खे उमाणी वई आहे। पाकिस्तान ऐं सऊदी अरब दिफ़ाई मुआहिदे ते क़ौमी असेंबली खे एतमाद में वठंदी। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ इन हवाले सां पॉलिसियूं बयानु कंदो। इजलास 2 हफ़्तनि ताईं जारी रहंदो। पाकिस्तान कॉमनवेल्थ बेच हैंडबॉल चैंपियनशिप मुक़ाबिलो खटे वरितो। मालदीव में मुनक़िद थींदड़ कॉमनवेल्थ बेच हैंडबॉल चैंपियनशिप जे फाइनल में श्रीलंका खां मुक़ाबिलो खटे वरितो। पाकिस्तान आचर ते सेमीफाइनल में बांग्लादेश खां खटण बाद श्रीलंका खां फाइनल मुक़ाबिलो खटियो। सिंध हुकूमत सूबे जे 14 ज़िलनि में मकानी चूंड जे सिलसिले में 24 सेप्टेम्बर ते आम मोकल जो ऐलान कयो आहे, जॾहिं त वोटरनि जी सहूलियत लाइ पोलिंग वारे ॾींहुं 14 ज़िलनि में सभु सरकारी आफ़ीसूं ऐं तालीमी इदारा बंदि रहंदा। आम मोकल घोटकी, सखर, खैरपुर, दादू, बदी, जामशोरो, हैदराबाद, ठठो, मटियारी, मीरपुर ख़ास ऐं ॿियनि ज़िलनि में हूंदी। उन खां अलावा कराची, ओभर ऐं केमाड़ी में बि मोकल जो ऐलान कयो वियो आहे। चूंड दौरान सिंध रेंजर्स खे तलब कयो वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते मुतालबनि जी मञता लाइ तालाबंदी करे एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। रेवेन्यू, तालीम, हेल्थ समेत मुख़्तलिफ़ इदारनि जे मुलाज़िमनि सिंध हुकूमत जी पॉलिसियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया। एहतिजाजी मुज़ाहिरनि जे अॻुवाननि एहतिजाज कंदे चयो त DRA पेंशन जा रूल ख़तमु कया वञनि, सरकारी मुलाज़िमनि खे मुआशी तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, पेंशन में कटौती कंहिं बि सूरत क़बूल न कई वेंदी, ग्रुप इंश्योरेंस न ॾियणु मुलाज़िमनि सां ज़्यादती आहे, दुश्मन पॉलिसियूं वापसि वरितियूं वञनि। ॿी सूरत 6 अक्टूबर ते कराची में बिलावल हाउस आॾो एहतिजाजी धरणो हयो वेंदो। एहतिजाजी मुज़ाहिरा गंबट, खडर, जोक शरीफ़, खानपुर महर, नवाबशाह, मुरीद शाह, सिजावल, रोड़ी, घारो, मेहर, डिगरी, उडेरो लाल, कंडियारो, वगण, नौशेरो फिरोज़, खोड़ा, टंडो जाम, गुपचाणी, टंडो आदम, मोरो, नवां जतोई ऐं ॿियनि शहरनि में कया विया।